वेलकम बैक नाज़रीन, खबर शामिल कंदासी। लाड़काणो शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में टे बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। रहमतपुर थाणे जे हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब टे बाड़ा ज़ख्मी थी पिया। ज़ख्मी में 6 वरिये जो सनावला यार मोहम्मद ऐं 5 वरिये जो अशरफ चांडो शामिल आहिनि, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। खबर वासा लाड़काणो मां शेयर कई पिया। लाड़काणो शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। रहमतपुर थाणे जी हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया। ज़ख्मी में 6 वरिये जो सनावला यार मोहम्मद ऐं 5 वरिये जो अशरफ चांडो शामिल आहिनि, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। खबर वासा शेयर कई पिया। लाड़काणो शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। रहमतपुर थाणे जी हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। खबर वासी शेयर कई पिया। लाड़काणो शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। रहमतपुर थाणे जी हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। ज़ख्मी में 6 वरिये जो सनावला यार मोहम्मद ऐं 5 वरिये जो अशरफ चांडो शामिल आहिनि, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। रहमतपुर थाणे जे हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया। ज़ख्मी में 6 वरिये जो सनावला यार मोहम्मद ऐं 5 वरिये जो अशरफ चांडो शामिल आहिनि, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। लाड़काणो मां खबर वास्ते शेयर कई पिया। लाड़काणो शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। रहमतपुर थाणे जे हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया। खबर वास्ते शेयर कई पिया। लाड़काणो शहर में शादी तकरीब दौरान हवाई फायरिंग में 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया आहिनि। रहमतपुर थाणे जी हद वगड़ में शादी की तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोली लगण सबब 3 बाड़ा ज़ख्मी थी पिया। ज़ख्मी में 6 वरिये जो सनावला यार मोहम्मद ऐं 5 वरिये जो अशरफ चांडो शामिल आहिनि, जिनके अस्पताल मुंतकिल किया वियो आहे। इन सां वधीक तफ़सील वार कंदासीं लाड़काणो ब्यूरो चीफ मुनव्वरिन खां। जी मुनव्वर आगाह कजो। आज लाड़काणे शहर के रहमतपुर थाने की हद में वगन होटल तरफा शादी वाली तकरीब में हवाई फायरिंग के नतीजे में गोलियों लगन सबब 3 जेके बाड़ा आहिनि सख्त ज़ख्मी थी पिया आहिनि, जंहिंमें जेके 3 बाड़ा आहिनि 6 सालन जो नींगर आहे सनावला पुट बशीर मक्सी ऐं उनजो सौट आहे यार मोहम्मद पुट फज़ल मक्सी ऐं 5 सालन जो शरफ पुट मोहम्मद यामीन चांडो सख्त ज़ख्मी थी पिया आहिनि, जिनके गंभीर जोगी हालत में लाड़काणे जी चांडका अस्पताल में दाख़िल किया वियो आहे, जिते डॉक्टरनि पारां फौरी तौर उन्हनि जो इलाज आहे वो शुरू किया वियो आहे। ज़ख्मी बाड़नि जे वारसनि जो इहो चवणु आहे त उहे शादी तकरीब में हुआ त उते हवाई फायरिंग कई वई, जंहिंजे नतीजे में गोलियूं लगण सबब 3 जेके असांजा बाड़ आहिनि ज़ख्मी थी पिया आहिनि, जंहिंजो अस्पताल में इलाज जेको आहे उहो जारी आहे। जी महिरबानी मुनव्वर तफ़सील जे लाइ।